अनीता जल्दी आ, क्लब हला में देर थी भैया। बेटा आकाश, अॼु संडे आहे, इनखे टीवी ॾिसण खां पोइ दोस्तनि सां रांदि करण खां पोइ पंहिंजो होमवर्क ज़रूरु पूरो कजां, न त स्कूल मां तुंहिंजी शिकायत आई त ख़बर वठंदोसीं। यस पापा, पहिरियों होमवर्क, पोइ टीवी ऐं दोस्त। वेरी गुड बेटा। तुंहिंजो पुटु हाणे सुधरी वियो आहे। त ई थोड़ी तव्हां ते वेंदो। मतलब? मम्मा, कल सैटरडे ते वैल्यू एजुकेशन में टीचर्स असांखे सेखारियो त कॾहिं कूड़ न ॻाल्हाइजे। वेरी गुड। वॾनि खे मान ॾिजे। ओके। गरीबनि जी सेवा कजे। सुठी ॻाल्हि आहे। कंहिंखे दुख न ॾिजे। तमामु सुठो बेटा। पर मम्मा, मुंहिंजो फ्रेंड निकी आहे न, उनजा मम्मी पापा रोज पिया झगड़ा कंदा आहिनि ऐं निकीअ जे दादाजी इंसल्ट कंदा आहिनि। दैट्स वेरी बैड। निकी जे मम्मी पापा खे ईअं न करणु घुरिजे। त पापा, स्कूल में असांखे जेके सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं वेंदियूं आहिनि, उनजी ज़रूरत सिर्फ़ ॿारनि खे आहे। मतलब वैल्यू एजुकेशन जी ज़रूरत सिर्फ़ असां ॿारनि खे ई आहे। तूं चवण छा थो चाहीं पुटु? मुंहिंजो मतलब वॾनि खे बि। तुंहिंजी ज़बान हाणे वॾनि सां ईअं न ॻाल्हाए पिया पुट। पर मम्मी, मां त सिर्फ़ माउ पीउ सां ॻाल्हाइण जी तमीज़ सिख पहिरियों। छो था ॻाल्हि खे वधायो? ई ॿाहिरि आहे अञा। कोई ॿार कान्हे। वञ पुट, तूं ॿाहिरि वञी खेल। ऐं तूं जल्दी तैयार थी वञ, क्लब हलाए में देर थी वई आहे। ओके। ॿार आहे। मूंखे सम्झ में नथो अचे त ही पंचतंत्र ऐं वैल्यू एजुकेशन जा पाठ सिर्फ स्कूल में छो था पढ़ाया वञनि, जॾहिं की इन जी ज़रूरत त सभिनी खे आहे। शायद वॾनि खे कुझु वधीक ई ज़रूरत आहे। किताब में पढ़ंदो आहियां, सच ॻाल्हायो, आस पास ॾिसां तो त कूड़ ई कूड़। टीचर्स क्लास में देश प्रेम जा किस्सा ॿुधाईंदी आहे। टीवी न्यूज़ में रोज तो ॾिसां त सभु देश खे लुटे रहिया आहिनि। असांखे सेखारियो वेंदो आहे त सिर्फ़ इंसान खे ई न, पखियुनि खे, जानवरनि खे, वणनि खे, बूटनि खे भी प्यार करियो। हिते त हिकु इंसान ॿिए सां नफ़रत करे रहियो आहे। सलाह त मूंखे सभु था ॾियनि, पर खुद उन ते अमल त कनि कोन था। त पोइ मां छो पंहिंजनि एल्डर्स, पंहिंजनि वॾनि जी ॿुधां? छो?